निशानी इहा आहे वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिदून। अल्लाह जे मोमिन ॿारनि जी निशानी इहा आहे त उहे बेहूदा ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ण वारा आहिनि। बेहूदा यानी फज़ूल ॻाल्हियूं, लग़्व बेमाना, ला यानी जंहिंजो को मक़सदु न आहे, जंहिंजो को फ़ाइदो न आहे, न दीनी फ़ाइदो न दुनियावी फ़ाइदो, न माण्हू जो माली फ़ाइदो थिए न जिस्मानी फ़ाइदो थिए। उहो कमु माण्हू करे जंहिंमें को नफ़ो हासिलु थिए। हर उहो कमु जेको नफ़े बख़्श हुजे उन में माण्हू हथु विझे। दुनियावी फ़ाइदो आहे, बाबा माली फ़ाइदो आहे, अहिड़ो कमु माण्हू करे जंहिंमें दुनिया जो फ़ाइदो आहे। अहिड़ो कमु करे जंहिंमें माण्हू खे दीन जो फ़ाइदो थिए, इल्मु हासिलु थिए, उनखे अलाह ताला तवानाई अता फ़रमाए, उनजे हुनुर में इज़ाफ़ो थिए, उनजे रिश्तेदारी में, सिला रहमी में, दुनियावी मामलात में इज़ाफ़ो थिए, को नफ़ो पहुचे, उनजे घरेलू ज़िंदगी खे नफ़ो पहुचे। अहिड़ो कमु करे जंहिंमें उनजे अबे अम्मा खे नफ़ो पहुचे या उनजे दोस्तनि खे नफ़ो पहुचे, पंहिंजी ज़ात जे लाइ फ़ाइदेमंद हुजे, माल जो फ़ाइदो, दीन जो फ़ाइदो, उहो कमु माण्हू करे। अहिड़ो कमु करे जंहिंमें न दीन जो फ़ाइदो न दुनिया जो फ़ाइदो, न आख़िरत जो फ़ाइदो न माल जो फ़ाइदो, को नफ़े बख़्श न आहे। जीअं सॼो ॾींहुं वेही माण्हू मोबाइल हलाए, सॼो ॾींहुं वेठो यूट्यूब ते टिकटॉक ते रील्स वेही ॾिसे, माण्हू अजायूं साईं मुंहिंजा वीडियोज़ वेठो ॾिसे या दुनिया जी अजाई गुफ़्तगू वेठो करे। अहिड़ी गुफ़्तगू जंहिंजो को नफ़ो न आहे, को फ़ाइदो न आहे, अजाई गुफ़्तगू, कलाकनि जा कलाक वेठा हूंदा आहिनि यार कचहरी में। सॼी राति गुज़री वेंदी आहे, रमज़ान जी राति आहे, सेरी ताईं कचहरी था कयूं। सॼी राति वेठा हूंदा कचहरी में, न कमु न मक़सदु न फ़ाइदो, को कारोबार जी डिस्कस थिए, को तिजारत जी ॻाल्हि थिए भई, या को दीनी मुबाहिसो थिए पियो जंहिंसां इल्म में इज़ाफ़ो थिए, न ईअं अजाई वेठा कचहरी कनि। सॼी राति गुज़री वञे। अल्लाह जो क़ुर थो फरमाए त ईमान वारा इहे न आहिनि जेके अजायनि कमनि में पंहिंजो वक़्तु बर्बाद कनि, अजायनि कमनि में पंहिंजी ज़िंदगी तबाह बर्बाद कनि। वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिदून। मोमिन जी निशानी इहा आहे त उहे बेहूदा ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ण वारा आहिनि। हिकिड़ो त अल्लाह फरमायो अल-लग़्व, लग़्व माना बेहूदा अजाई ॻाल्हि, ऐं अॻियां लफ़्ज़ अल्लाह ताला फरमायो मुअरिदून, मुंहुं मोड़ींदा आहिनि। हिकिड़ो त लग़्व कमु न कयो पियो त अहिड़ो पासो, अहिड़ी जिहत, अहिड़ी जाइ जिते तव्हां भायो था त तव्हांजे लाइ वक़्त जी बर्बादी आहे। तव्हांजे लाइ एॾे वेंदासीं, फिलाणो माण्हू आहे, उन सां वेंदासीं यार अजाई गुफ़्तगू करे वक़्तु बर्बाद कयूं, फिलाणी जॻह ते फिलाणी शइ आहे उहा इस्तेमालु कंदासीं त उहा असांजे वक़्त जो बर्बादी आहे। अल्लाह जो क़ुर थो फरमाए उन कम ॾांहुं वञो ई न, उन मामले में हथ ई न विझो जिते तव्हांजे दीन या दुनिया जो नुक़सानु थियण वारो आहे, या तव्हांजे मामलात में साईं मुंहिंजा वक़्त जो ज़ियान थियण वारो आहे, उन्हनि कमनि में हथ ई न विझो। हाणे माण्हू अहिड़ो कमु कंदा आहिनि, तिजारत था कयूं, अहिड़ो कमु जंहिंमें तिजारत में न उन्हनि खे फ़ाइदो थियो न नफ़ो थियो, मुरागी नुक़सानु पइजी वियो, उन्हनि जी तिजारत में ख़सारो पइजी वियो। अल्लाह जो क़ुर थो फरमाए अहिड़े पासे तव्हां वियो छो, अल्लाह तव्हांखे मना कई आहे। ऐं मदीने वारे साईं फरमायो मिन हुस्न इस्लामिल मर्इ तर्कुहु मा ला यअनीहि। माण्हू जे इस्लाम जी सूंह इहा, मुस्लमान जी सूंह सुञाण हुस्न इन ॻाल्हि में आहे त पंहिंजे लाइ इहा ॻाल्हि लाज़िम करे छॾे त उहो बेमक़सद ऐं फज़ूल कमनि खे छॾे ॾींदो आहे। फज़ूल कमनि खे छॾे ॾे, लायानी कमनि खे छॾे ॾे। इहो माण्हू जे इस्लाम जी सूंह आहे। असां चवंदा आहियूं त चहिरे ते मेकअप हणूं, साबुण सां मुंहुं धोऊं, कपिड़ा अच्छा पायूं, वॾा तेल फुलियल कई हुई असांजी सूंह आहे। अल्लाह जो हबीब थो फरमाए त इंसान जो हुस्न इन ॻाल्हि में न आहे त चहिरे खे संवारे सुधारे, बल्कि हुस्न इन ॻाल्हि में आहे त ला यानी बेमक़सद शयुनि खे छॾे, इन में इंसान जे लाइ हुस्न आहे। ऐं इन आयत मुबारका जेका अनिल लग़्वी मुअरिदून आहे, सूरह मोमिनून जी तफ़सीर सोलहवीं वारो तो तफ़सीर करे त अल-लग़्व अल-फ़िअलु अल्लज़ी ला फ़ाइदत फ़ीह। लग़्व कमु उनखे सॾिबो आहे, लग़्व अहिड़ी शइ खे सॾिबो आहे जंहिंमें को फ़ाइदो न हुजे, जंहिंमें को नफ़ो न हुजे, न दुनिया जो न आख़िरत जो। ऐं अल्लामा बैतामी रहमतुल्लाह अलैह थो फरमाए अम्मा
ला यानीहिम मिन कौलिन औ फ़ेलिन, वो ला यानी ॻाल्हि इंसान जे कौल में हुजे या फ़ेल में हुजे, बेमक़सद कम रुॻी इंसान कम न करे अहिड़ो कमु, बल्कि अहिड़ी ॻाल्हि ई न करे जेका बेमाना आहे, अहिड़ी गुफ़्तगू ई न करे, अहिड़ी कचहरी न करे जेका बेमक़सद हुजे, बेमाना हुजे। हर कम खां अल्लाह जे नबी असांखे बचण जो अमर फरमायो आहे। हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए त मदीना मुनव्वरा में हिकिड़ो माण्हू, ॾिसो हाणे हिन जो बेमाना बेमक़सद कम जो नुक़सान केॾो वॾो आहे, ला यानी कमनि करण में केॾो वॾो नुक़सान आहे। हज़रत अनस तो फरमाए तुवफ़िय रजुलुन मिन असहाबि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो माण्हू मदीना मुनव्वरा में सहाबा किराम मां वफ़ात करे वियो। फ़क़ील अबशिर बिल जन्नत, सहाबा किराम जे बारे में चयो त उनखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियो, जन्नती बणिजी वियो, जन्नती आयो। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़ला तदरून फलअल्लहु क़द तकल्लम बिमा ला यानीहि औ बख़िल बिमा ला यनफ़उहु, तव्हां हिनखे कीअं जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी, तव्हांखे ख़बर आहे थी सघे थो उन ला यानी कलाम कयो हुजे, बेसूद बेफ़ाइदा बेमाना बेमक़सद कलाम कयो हुजे, या जेका शइ नफ़े बख़्श आहे उन में बुख़ुल कयो हुजे, नफ़े पहुचाइण में, कंहिंखे फ़ाइदो पहुचाइण में या पंहिंजे फ़ाइदे में बुख़ुल का कमु वरितो हुजे, इहो ॿई अमल इंसान खे जहन्नमी बणाए छॾींदा। मक़सदु इहो आहे। सहाबी चवनि था असहाबी आहे हिनखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियो, पर नबी तो फरमाए हिन ला यानी कलाम कयो हुजे मथां, हिन बुख़ुल कयो हुजे नफ़े पहुचाइण में, हिन जे करे हिनखे जन्नती न सॼो। ऐं हिकिड़ो सहाबी शहीद थी वियो जंग में, सहाबी शहीद थी वियो, हिकिड़ी औरत हुन ते रोअण वारी रोए पई ऐं चए पई वाह शहीदा हाय शहीद हाय शहीद। शहादत आहे, शहादत वॾो रुतबो आहे। नबी साईं फरमाया शहादत जो बदिलो जन्नत खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे, शहादत आहे। त महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मा युद्रीक इन्नहु शहीदुन, इनखे शहीद सॼण वारी ख़ामोश थी वञ, तोखे कहिड़ी ख़बर अथई इहो शहीद आहे। भला अल्लाहु कान यतकल्लमु बिमा ला यानीहि व यबख़लु बिमा ला यनक़ुदुहु, मदीने वारे साईं फरमायो त पोइ इन मथां अहिड़े कम में बुख़ुल कयो हुजे जेको हुनखे नफ़े पहुचाइण वारो, या अहिड़े ॻाल्हि कई हुजे जेका ला यानी हुजे, हिन खां शहादत जो दर्जो खसे वरितो हूंदई। पोइ माण्हू शहीद थी वञे भली खणी, पर ज़िंदगी अहिड़नि कमनि में गुज़ारी जेका बेमक़सद आहिनि, अजायो वक़्तु विञाइण वारा कम, अजायूं ॻाल्हियूं करण वारा कम, बेसूद कम, उन्हनि में वक़्तु बर्बाद कई, शहादत वारे दर्जे ते बि पहुचे तॾहिं बि उनखे जन्नती न सॾींदा कयो। नबी थो फरमाए एॾो इंसान जे लाइ खसारे वारो कमु आहे। ऐं असांजो अक्सर नौजवान हिन वक़्त में, अक्सर नौजवान ला यानी कमनि में वक़्तु गुज़ारे, न कमाइण जे पोयां, न दीन जे लाइ, न अमल जे लाइ, को कमु न आहे, को ॾिसंदो गलियुनि में वेठा हूंदा, मोबाइल ते अंधा हूंदा लॻा पिया हूंदा, साईं मुंहिंजा न पीउ जो चयो मञंदा, न माउ जो चयो मञंदा, न थोरो वॾा थींदा न औलाद वारा थींदा, न उन्हनि जी सार लहंदा, ज़िंदगी ईअं बेमक़सद कमनि में गुज़ारे छॾींदा। अचायूं कचहरियुनि में, अचाई मोबाइल में, ख़र्च बि अहिड़ी जाइ ते कंदा जिते उन्हनि खे न दीन जो फ़ाइदो न दुनिया जो फ़ाइदो, ईअं वक़्तु बर्बाद करे छॾींदा। मदीने वारे साईं फरमायो मोमिन न आहे इहो माण्हू जेको अजाया कमु कंदो आहे। अक्सरुन नास ज़ुनूबन अक्सरुहुम कलामन फीमा ला यानीहि, मदीने वारे साईं फरमायो माण्हुनि जा घणा गुनाह उन्हनि जे घणे फज़ूल ॻाल्हाइण जे करे पैदा थींदा आहिनि। घणा गुनाह, हिकिड़ो त माण्हू अमली वञी गुनाह करे, हिकिड़ो माण्हू ज़िना खां पाण खे बचाए थो, चोरी खां पाण खे बचाए थो, बेहयाई खां पाण खे बचाए थो, बुरनि कमनि खां पाण खे बचाए थो अमली तौर ते। पर अक्सर तौर ते उन्हनि माण्हुनि खे ॾिसंदो न, उहे हिननि ज़िबानी गुनाहनि में मुब्तला हूंदा आहिनि। गिला वेठा कंदा, फज़ूल कोई वेठा कंदा, अजाई अख वेठा हणंदा, अजाया वॾा वॾा टैग वेठा ॾींदा, बेमक़सद गुफ़्तगू वेठा कंदा। मदीने वारे साईं फरमायो इंसान जा घणा गुनाह हिन ज़िबान जे करे थींदा आहिनि। हिकिड़ो साहबी हुयो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे अहिड़ो कमु ॿुधायो जेको सॼी ज़िंदगी मां पंहिंजे लाइ लाज़िम करार करे छॾियां ऐं अल्लाह क़यामत जे ॾियारे मूंखे बख़्शे छॾे। साईं जन पंहिंजी ज़िबान खे झले फरमायो हिन ते काबू रख, अल्लाह ताला तोखे कामयाब बणाए छॾे। ज़िबान खे झले, साईं फरमायो हिन ते काबू रख। ऐं साईं करीम फरमायो ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾियो,
तव्हांजे जन्नत में वञण जो ज़ामिन मां मोहम्मद करीम आहियां। सुभान अल्लाह। नबी ज़ामिन बणिजी वञे ॿी कहिड़ी शइ जी ज़रूरत पवे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो ज़बान जी ॿिनि ॻाल्हियुनि जे विच में जेका ज़बान आहे हिन जी ऐं ॿिनि टंगुनि जे विच में आहे जेका शर्मगाह जी ज़मानत जी माना ज़िना न कंदो, बदकारी न कंदो, फाशी न कंदो ऐं ज़बान सां फ़ाशगोई न कंदो, कूड़ न ॻाल्हाईंदो, गिला न कंदो, अजाई गुफ़्तगू न कंदो। मदीने वारे साईं फरमायो ॿिनि कमनि जी ज़मानत तव्हांजो तव्हांजे जन्नत में वञण जो ज़ामिन मां मोहम्मद करीम आहियां। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो फज़ूल कमनि खां बचो, फज़ूल गुफ़्तगू खां बचो, फज़ूल अमाल खां बचो, ला यानी ज़िंदगी गुज़ारण खां बचो। पंहिंजी ज़िंदगी जो को मक़सद बनायो, पंहिंजी ज़िंदगी जो को बामक़सद ज़िंदगी गुज़ारियो। मक़सद भले में भलो मक़सद वारा दुनिया जो मक़सद न आहे, तव्हां इहो मक़सद बनायो त असांखे अल्लाह खे राज़ी करणो आहे, असांखे मदीने वारे साईं जी मोहब्बत सीने में समाइणी आहे, असांखे इहो उख़रवी तयारी करणी आहे, असांखे जन्नत जी तयारी करणी आहे। रमज़ान जो महीनो मक़सद क़ाइम करण जो महीनो आहे, इंसान जे लाइ बामक़सद ज़िंदगी गुज़ारण जो महीनो आहे। ॾिसो न सुबुह खां शाम ताईं माण्हू ज़िंदगी गुज़ारींदो आहे, ख़्यालु हूंदो आहे यार निमाज़ पढ़ां, रोज़ो रखां, सेरी कयां, इफ़्तारी जो इंतज़ाम कयां, साईं मुंहिंजा राति जो तहज्जुद जो इंतज़ाम कयां। सोच लॻी पई हूंदी आहे इंसान खे सेरी इफ़्तारी जी, तरावियुनि जी, तहज्जुद जी, निमाज़ जी। अल्लाह जे क़ुरान ऐं हदीसुनि में जेका मतिलबु मिले थो बामक़सद ज़िंदगी गुज़ारण जो, सो इहो आहे जेको रमज़ान में असां तरतीब ॾियूं था। रमज़ान में न बाक़ी महीना जेके अचनि त उन्हनि में ख़्याल अल्लाह जी रज़ा जो हुजे, रब खे राज़ी करण जो हुजे, क़ुरान पढ़ण जो, दीन जो, तिलावत जो, ज़िक्र ऐं फ़िक्र जो, निमाज़ जो। अल्लाह ताला जे लाइ ज़िंदगी गुज़ारियो, अल्लाह तव्हांजी बाक़ी ज़िंदगी खे बि बेमक़सद मां बामक़सद बणाए छॾियो। अल्लाह सां सभिनी खे शाल अमल में आमीन। अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन। रहमत